अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी जेकर मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुझी ऑडियो पसंद अचे या न अचे लाइक ज़रूर कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो ॿियो अगस्त 2010 ईस्वी। नाशिर पारां। फ़र्द जी ज़िंदगीअ में माज़ीअ जो तजियो संदसि हाल खे बहितर आईंदे खे रोशन करण में मददगार साबित थिए थो। तीअं क़ौमुनि ऐं फ़र्दनि जी कहाणीअ में बि गुज़िरियल ज़माननि जो तज़किरो तमामु घणी अहमियत रखे थो, छाकाणि जो क़ौमूं ऐं फ़र्द पंहिंजे माज़ीअ मां सबक़ पिराए हाल में मुतहरिक ऐं मुतवाज़िन हैसियत अख़्तियार कंदे हिकु शानदार मुस्तक़बिल जी अॾावत मुमकिन बणाए पंहिंजनि ईंदड़ नसुलनि लाइ बहितर ज़िंदगी ऐं माहौल महफ़ूज़ कनि थियूं। पर अहिड़ीअ पद खे पहुचण लाइ इंतिहाई ज़रूरी आहे त क़ौमूं ऐं उन्हनि जी क़यादत माज़ीअ जी उपटार सचाई ऐं ईमानदारीअ सां करे सघनि ऐं पंहिंजनि उणाइनि ग़लतियुनि ऐं नाकामियुनि खे बि वॾी दिलि सां क़बूल करण खां न कीबाइनि। पीर असामुद्दीन राशिदी साहब न रुगो हक़ीक़ी तरह वतन दोस्त ऐं सिंध जी आला रिवायतुनि जो अमीन इंसान हो, पर साहिब कलम हुजण सां गॾु साहिब राय बि हो। इहो मर्तबो उन्हनि शख़्सियतुनि खे हासिलु हूंदो आहे जेके हर क़िस्म जे हालतुनि जो इदराक रखंदे मजाउनि बुरियुनि ऐं नाकारी हालतुनि खे तब्दील करण जो साहस बि सारे सघंदियूं आहिनि। हक़ीक़त हीअ आहे त पीर असामुद्दीन जी ज़ात में हिकु तारीख़दान, हिकु आलिम, हिकु वतन जी सचे सिपाहीअ जो रूह मौजूदु हो। संदसि ज़हनी रवश कंहिं मुदब्बिर ऐं ॾाहे जहिड़ी हुई, जॾहिं त संदसि हथ में झलियल कलम, तलवार ऐं नश्तर जो कमु पियो ॾिनो। उहो ई सबबु आहे जो राशिदी साहब सहाफ़त अदब खे फ़क़ति ज़हनी तफ़रीह जो ज़रियो बणाइण बदिरां जिदोजहद जो वसी मैदान सम्झो। ज़ेर नज़र किताब हू ॾोथी हू ॾींहं में सिंध जे मुख़्तलिफ़ आलिमनि, अदीबनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि ऐं सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि जो शानदार तज़किरो आहे। दरअसल नई महज़िब ऐं माक़ूल सिंध अॾण जे सिलसिले में हिकु दस्तावेज़ आहे जेको सिंध जे आला ऐं उत्तम इंसाननि जे पोरियनि ऐं क़ुर्बानीअ जी यादि ॾियारे सिंध में रहनुमा किरदारु पैदा करण ऐं ओसाइण में मददगार साबित थी सघे थो। सिंध जे आलिमनि ऐं ॾाहनि खे वेसर जी दज़ मझां ॿाहिरि कढी पीर असामुद्दीन राशिदीअ खे हिन नई दौर जे दिलि ते उकारे सचपच त सिंध जी तारीख़ सां वॾो वड़ कयो आहे। किताब हू ॾोथी हू ॾींहं खे हिकु अहम तारीख़ी माख़ुज़ जी हैसियत ॾेई छॾी आहे। जेतोणीकि हिन किताब जे ॿिए छापे आणण में ताख़ीर बराबरि थी आहे, पर तॾहिं बि हिन अहम तारीख़ी किताब खे नए दौर जे तक़ाज़ाउनि मूजिबि सुहिणो करे छपाइण में असां पुरुमीद आहियूं त तज़किरा नवेसीअ जे हिन शानदार किताब खे बोर्ड पारां ॿीहर छपाइण ते ख़ुशी महसूस करे रहिया आहियूं। उमेद त हीउ छापो पढ़ंदड़नि खे पसंदि ईंदो। प्रोफेसर सैयद ज़वाहर हुसैन शाह नक़वी, सेक्रेटरी सिंधी अदबी बोर्ड, जाम शोरो सिंध, 16 शोबान 1431 हिजरी बमुताबिक़ 29 जुलाई 2010 ईस्वी। इंतिसाब सुहारीअ सिंध जे क़दमनि में सचल खे सीने में सदा आहे सनम, कोन्हे सिबियो कमु पत्थर जे पूॼा बिना। महाग साकी कदमी के दौरे गुजारे गश्त, मुस्तरब गज़ली के वक्ते गुफारे गुज़श्त, ए हमा नफ्स अज बहरे दिले राज बगो, अफ़सानाए आने शबी के बा यारे गुज़श्त। 1958 ईस्वीअ जे आख़िर में मूंखे दिलि जो आरज़ो थियो। 3 महीना लाॻीतो खट ते पए रहण बाद जीअण जी उमेद त थी, पर ऐसा बि सफ़ा जवाब ॾेई बीठा ऐं आउं शदीद नर्वस ब्रेक डाउन जो शिकार थी पियुसि। उन जे ज़माने में मुंहिंजो बिरादर बुज़ुर्गवार पीर अली मोहम्मद राशिदी मनीला में पाकिस्तान जी मुलाज़मत करे रहियो हो। डॉक्टरनि सलाह ॾिनी त आउं कुझु वक़्त लाइ मुल्की माहौल मां निकिरी ओॾांहुं हलियो वञा। डिसंबर जे आख़िर में मूं पंहिंजे वतन खे ख़ैरबाद चयो। तक़रीबन 2 साल मूं उतां ई ॾाढो सख़्तु गुज़ारिया। मुंहिंजे भाउ हणा ऐं वणा कसर कान छॾी। को बि अहिड़ो इलाज, का बि अहिड़ी दवा ऐं ॾस पतो कोन हो जेको मूं ते न आज़मायो वियो। लेकिन जेसीं ओॾां फज़ल जो फेरो न थिए तेसीं किथे थियूं सुतियूं ऐं सबब फ़र्क़ु कनि। ख़ौफ़, हिरास, ख़्वामख़्वाह जी ज़हनी खलजान ऐं ख़लिशार गर्ज़ नीम दीवानगीअ जी कैफ़ियत 24 कलाक तारी हुई। हालत उहा अची थी जो अली मोहम्मद खे ख़तरो थियो त मुमकिन आहे ख़ुदकुशी करे विया। सो अॻु वठी हथियार लिकाए छॾियईं। साल ॾेढ जी जिदोजहद बाद हिकु शाम अहिड़ी बि आई जो डॉक्टर वटां मोटंदे नाउमीदी महसूस थी। असां ॿिन्ही भाइरनि हिक ॿिए ॾांहुं ॾिठो। ॿिन्हिनि जे अखियुनि मां बेवसीअ मां लुड़क वही निकिता। वॾनि जो चवणु आहे
त इंसानु जॾहिं सभु वसीला विञाए वेहे थो, समूरो थरथिले बीहे थो ऐं सभई वाहूं ऐं वाटूं बंदि थी वञनि थियूं, उन ई वक़्तु शाफ़ी मुतलक ॾांहुं रुजू थिए थो। दुआ ऐं दवा जी अजाबत जो उहो ई वक़्तु आहे। उन ई समय फ़क़ियूं बि फ़र्क़ु कनि थियूं त दवा बि असरु करे थी। उन मायूसीअ जे हालत में राति जो ओचितो मूंखे ठटे जे क़दीम बुज़ुर्ग जो कौल दिलि ते तरी आयो। दुरूद शरीफ़ हर मर्ज़ जो इलाजु आहे ऐं उन ई विर्द वज़ीफ़े लाइ कंहिं बि एहतमाम ऐं एहतियात जो एहतियाज कोन आहे। उन ई ख़्यालु ईंदे मुंहिंजी दिलि तां समूरो बार लही वियो ऐं तबियत में ईअं माठाणी अची वई जीअं समुंड ख़ौफ़नाक छोलियुनि बाद माठीणो थी वेंदो आहे। पोयनि 2 सालनि में उहा पहिरीं राति हुई जो मूंखे निंड आई ऐं इत्मीनान सां सुम्ही रहियुसि। ॿिए ॾींहं खां मूं दुरूद शरीफ़ पढ़णु शुरू कयो, ख़ासि तरह शाम जे वक़्तु जॾहिं आउं डॉक्टरनि जी हुकुम मूजिबि पंधु करणु वेंदो हुउसि। 2 ॾींहंनि बाद हिकु ॿिए मुख़्तसिस डॉक्टर जो ओचितो ॾसु मिलियो। जेका ॻाल्हि पोयनि 2 सालनि जे हणा में मालूम कान थी सघी हुई, सा हाणे 2 ॾींहंनि बाद मालूम थी वई। ओॾां जो सवलाई ऐं सणाईअ जो मुक़ररु थियल वक़्तु अची वियो। डॉक्टर सेसान जी सूरत शिकिल उहा हुई जेका देवनि जे कहाणीअ में मामा वारे देव जी बयानु कई वेंदी आहे। पोड़ो थुल्हो कदावर, बुत काठ वारो, अछा वार, भूर अखियूं भिरूं ऐं पिंबड़ियुनि जे हेठां लिकियल। जेकॾहिं चइजे त बयानीअ सां छपर जॾहिं खणजनि तॾहिं ॾिसी सघिजे त बेजा न थींदो। ख़ुदि संदसि दिलि ते 2-3 दफ़ा हार्ट अटैक जा हमला थियल, 70-75 खां मथे टपियल। उन ई हूंदे बि मनीला जी गर्मीअ में टाक मंझंदि जो रोज़ानो टेनिस खेॾंदो हो। सिविल अस्पताल जो इंचार्ज वॾी दबदबे ऐं धाके वारो मुड़ुसु महसूसु थियो। अहवालु ॿुधी गोरियुनि जी शीशी हथ में ॾेई पुठिते मोटाए छॾियईं। उहो 5 मिंटनि जो खेल वॾे एतमाद ऐं हतमी फ़ैसिले सां अमल में आयो। गोया मुंहिंजे सिहतमंदीअ जे परवाने जो अजरा हो जेको थी चुको। दवा शुरू थी 4-5 ॾींहंनि बाद मुंहिंजे दिमाग़, ज़हन, मिज़ाज ऐं तबियत जी फ़ज़ा तां कारा ककर छिॼणु शुरू थिया। अंधेरा आहिस्ते आहिस्ते रोशनाईअ में बदिलजण लॻा। महसूसु कयुमि त वरी पंहिंजी दुनिया ॾांहुं मोटी रहियो आहियां। या त सिंधी इबारत बि सम्झ में कान थे आई या हाणे पढ़ण ऐं लिखण लाइ रूह सटां ॾियणु लॻो। इहो 1959 ईस्वीअ जो इख़्तिताम हो। इहो हो मुंहिंजो हाल मनीला में पंहिंजे वतन में रहंदड़नि दोस्तनि यारनि खे का बि सुध कान हुई। अख़बारी दोस्तनि ऐं रिसालनि जे मालिकनि जा ख़त मथां ख़त, ॾोरापन ऐं ओड़ापन जा पैगाम ऐं पयाम ईंदा थिए रहिया। कंहिं सालियाने पर्चे लाइ मज़मून, कंहिंखे ख़ासि नंबर लाइ मकालो दरकार हो। कंहिं यार खे शिकायत हुई त मनीला में मज़ा करे रहियो आहियां। साल गुज़री विया आहिनि जो संदसि पर्चे लाइ कुझु कोन लिखियो अथमि। हक़ीक़त हाल जी कंहिंखे ख़बर कान हुई ऐं जेकॾहिं कंहिं ॾांहुं लिखां बि हा त बावर कोन करे हा। मनीला में साल सवा रहण बाद बि फ़ाइदो न थिए, उहो भला कीअं थी सघियो थिए। रातियूं ऐं ॾींहं कहिड़ी रीति ते गुज़रिया, मूं ते छा वियो ऐं वाणियो, उहा ख़बर त मूंखे या मुंहिंजे ख़ुदा खे हुई। चवंदा आहिनि हंधु उहो सड़े जिते बाहि भरे। हज़ारनि मेलनि जे मुफ़ासिले तां लिखण ऐं ॿुधाइण सां कंहिंजी सम्झ में थोरो ई अची विया। ऐं कराचीअ में अञा बिस्तरे दाख़िल हुयुसि जो डॉक्टर दाऊद पोटे मरहूम ही जहान छॾियो। मुंहिंजे लाइ अहिड़ियुनि ख़बरुनि ॿुधण जी सख़्तु मन हुई, लेकिन कन खुणक पइजी वई जंहिं ओसान ख़ता करे छॾिया। मूंखे अञा कालुणी बिस्तरे में ॾिसी दुआऊं करे दिलि जाए ॾेई वियो हो। अंदर जो सूर अंदर में पी वियुसि, अहसाबनि खे उन ई सदमे वेतर निहोड़े विधो। मुब्तला में वतन खां दूरी, दोस्तनि यारनि खां परे, पंहिंजे माहौल खां जुदा, उहा सुध ख़बर कान त सिहत जो अंजाम कहिड़ो थींदो। वतन जा वण ॾिसणु नसीब थींदा या मुर्गो ई मनीला में मड़ रुलंदो। उन ई कश जे हालत में हिकु ॾींहुं डॉक्टर नबी बख्श बलोच जो ख़त आयो जंहिंमें इतला हो त नवाज़ अली न्याज़ बि हिन दुनिया मां मोकिलाए हलियो वियो। हीअ सॼी राम कहाणी ऐं समूरी कथा इन करे लिखां थो जीअं पढ़ंदड़नि जे कन ते हुजे त ईंदड़ सिफ़नि में जेकी कुझु पढ़ंदा उहो कहिड़े आलिम ऐं कहिड़ी सूरत हाल में लिखियो अथमि। दिलि ते कीअं चोटूं लॻियूं, कीअं ज़ख़म खाई, कलम हथ में खयुमि। डॉक्टर बलोच त कुर्ब करे पे हाल अहवाल सां गॾु उहा ख़बर बि लिखी छॾी।
ॿिए हाल अहवाल सां डॉक्टर बलोच त कुर्ब करे ॿिए हाल अहवाल सां गॾु उहा ख़बर बि लिखी छॾी। उहा खेसि कहिड़ी सुध हुई त मां कहिड़े आलम में आहियां, मुंहिंजो न्याज़ सां कहिड़ो तालुक़ु हो ऐं उन जी इतलाह जो मूं ते कहिड़ो असरु थींदो। डॉक्टर साहब उहो ख़त 30 जनवरी 1960 ईस्वीअ जो ढाका मां लिखियो हो, जेको 5 फरवरीअ जो मूंखे मनीला में मिलियो। मथे ज़िक्र कयल दवा जो असरु मूं ते तमामु सुठो थियो हो। हाणे आउं घणी हद ताईं बहितर थी चुको हुयुसि। मिठनि प्यारनि खां दूरी ऐं दोस्तनि जूं हमेशह लाइ जुदायूं अञा अंदर में छेह ॾेई रहियूं हुयूं, पर हाणे सूरनि सही वञण जो सतु की क़दुरु पैदा थी चुको हो। न्याज़ जो सूर बि सहसाए वियुसि। यारनि जूं फरमाइशूं त सिर ते हुयूं, पर दिलि बि घुरियो थिए त लिखणु पढ़णु शुरू कयां। सो 2 ॾींहं सोचण बाद इरादो कयुमि त न्याज़ ते हिकु मज़मून लिखिजे। को न को यार बि सरचाए विझंदुसि, फ़र्ज़ु बि पूरो थींदो ऐं उन खां त अंदर में लॻल आग ते थोरो की घणो छंडो बि पइजी वेंदो। 5 तारीख़ ख़त मिलियो। 6 ऐं 7 सोचींदो रहियुसि। 8 तारीख़ सुबुह जो 2-2.5 वरनि जे विथीअ खां पोइ कलम हथ में खणी अलाह तुआर कयमि। इरादो त हो मज़मून लिखण जो, लेकिन 2-2.5 सालनि में मामेज़ां सख़्तु लॻी चुकियूं हुयूं। असां सवाइ फरागत ऐं अकेलाईअ जो उहो समूरो वक़्तु सोचण ऐं पाण सां मुलाक़ात करण जो वक़्तु मिलियो हो। तंहिं करे ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो हयातीअ में जेकी वही वापरी चुको हो, तंहिं ते तनक़ीद करण ऐं जाइज़े वठण जो मौक़ो ॾिनो हो। इंसान लाइ अकेलाई हमेशह अक्सीर आहे। तॾहिं त सूफ़ियुनि सॻोरनि तनाई ऐं गोशा नशीनीअ खे ज़िंदगीअ जे हल हला मथां तरजीह ॾिनी आहे ऐं अकेलाईअ खे अफ़ज़ल सम्झो अथनि। इंसान अकेलो थी पाण सां मिले थो, पाण सां रिहाण करे थो, पंहिंजे अंदर वारे सां ओरे थो। पंहिंजनि ऐं परावनि जे अमलनि जा दफ़्तर साम्हूं अचनि था, जंहिंजे चङाई मठाईअ ते सोचण ऐं गौर करण जो मौक़ो मिले थो। दुनिया जे हंगामनि में रही पाण खां बेगानू थी वञणु इंसानियत लाइ ख़्वाह पंहिंजो पाण लाइ हानिकार आहे। आउं बि सालनि पुॼाणा महमीज़ लॻण सबबि पाण सां मुलाक़ी थियो हुयुसि। इरादो त हो मज़मून लिखण जो, लेकिन कलम बे इख़्तियार सवाइ कंहिं इरादे ऐं फ़ैसिले जे कंहिं अणॼातल कुवत जे ज़ोर ते हलंदो रहियो। सुबुह जो वेही लिखंदो हुयुसि, शाम जो डॉक्टरनि जी हिदायत मुताबिक़ पंधु कंदो हुयुसि। हथ में तस्बीह, ज़ुबान ते दुरूद शरीफ़ ऐं ज़हन में सुबुह जो लिखियल जी बक़ाया, यानी दिलि प्यार दस्ते बिकार। उन दौरान में नवां दास्तान, विसरी वियल वाक़िया, ॻाल्हियूं ऐं उनवान यादि थी थिए विया, जन खे ॿीअ सुबुह ते कलम बंदि कंदो रहियुसि। मंझंदि ताईं जेकी लिखियुमि थिए, तंहिंखे राति जो मुंहिंजो फ़र्ज़ंद हुसैन ख़ुदा खेसि सालिह करे हयाती ॾे साफ़ कंदो हो। मज़मून खां मसइलो मथे टपी हलियो। मुंहिंजो अक़ीदो आहे त सिहत, शफ़ा ऐं जेकी कुझु थियो या थी रहियो, सो सभु उन मालिक जी मर्ज़ी ऐं मनशा मुताबिक़ हो। तस्बीह हथ में, दुरूद शरीफ़ ज़ुबान ते, अॼु ताईं उन दौर जो यादगार हलियो अचे थो। ज़ाहिर ॿिन दोस्त खिलंदा आहिनि, ठठोलियूं कंदा आहिनि। अरबनि जी तस्बीह सां तशबीह ॾेई ख़बर न आहे दिलि में बदीअ जा कहिड़ा कहिड़ा बोतान ऐं कहिड़ा कहिड़ा उनवान सोचींदा आहिनि, लेकिन खेनि कहिड़ी सुध त उन मालिक जा मूं ते केतिरा करम, अहसान ऐं इनायतूं थियूं ऐं अञा पियूं थियनि। लिखण जो उहो सिलसिलो बराबरि 6 महीना हलियो। 8 फरवरीअ खां शुरू थियो हो ऐं 28 अगस्त 1960 जो 1:30 बजे मंझंदि जो ख़तमु थियो, जंहिंखां पोइ आउं सुतत कराची हलियो आयुसि। कनि ॻाल्हियुनि मुतालिक़ हिते मुल्क में रही लिखणो हो, छाकाणि त उते ई मालूमात फ़राहम थी कान थी सघी। पर अरमान आहे जो 17-18 वरियनि में न वक़्तु मिलियो ऐं न वरी उहा कैफ़ियत ऐं वारदाती तबियत ते तारी थी। जेकी कुझु रहिजी वियो सो रहिजी वियो। हिन लिखत खे हिकु शख़्स जी ज़ाती अहसास ऐं तासुर जो आईनू सम्झणु घुरिजे। मुनी सदीअ में जेकी कुझु ॾिठुमि या ॿुधुमि, जेकी मुंहिंजे आस पास वियो वापिरियो, उन ज़हन ते, माहौल ते, माण्हुनि ते नतीजे तौरु छा तासुरु छॾियो, उन खे हू बहू कलम बंदि कयो वियो आहे। थी सघे थो त साॻियनि मसइलनि ते कनि मुआसिर दोस्तनि जो तासुरु मुख़्तलिफ़ हुजे, जंहिंजो इम्कान हर मामले में थी सघे थो, लेकिन पंहिंजे तरफ़ां पढ़ंदड़नि खे आउं यकीन ॾियां थो
त हिननि वर्कनि में को बि वाक़ियो तसवराती या फ़र्ज़ी आंदो न वियो आहे। शख़्सी तासुब या अक़ीदे खे को बि दख़ल न ॾिनो वियो आहे। माहौल जे तासुर ऐं अमल जे रद्द अमल ऐं अहसास खे शख़्सी राय मथां बहिरे नू बालादस्ती ॾिनी वई आहे। हीअ तारीख़ न आहे, लेकिन सिंध जे हिकु दौर जी मुआशरती तारीख़ जो हिन खे मुक़दमो सम्झी सघिजे थो। हिन में घणी हद ताईं उन्हनि सभिनी नासूरनि जो मज़कूर कयो वियो आहे जेकी सिंध जे तनज़ुल ऐं सिंधियुनि जी शिकस्ता दिलीअ जो सबबु बणिया आहिनि, जंहिंजे नतीजे में जेको घर खां रुसे थो सो सिंधियुनि ते सुस्तीअ, काहिलीअ, बेकारीअ ऐं नाअहलियत जा तरह तरह ताना रखी खेनि जीअण ऐं जीदान ॾियण जो मुस्तहिक़ नथो सम्झे। हिननि सिफ़नि में ॼाणी वाणी कंहिं शख़्स या तबिके जी दिलि आज़ारी मुंहिंजो मक़सदु या मुंहिंजी पेश नज़र न रही आहे। मिसालनि ॾींदे या वाक़िअनि चिटींदे जेकॾहिं का ॻाल्हि अची वई आहे जंहिंमां कंहिं फ़र्द जी दिलि खे ॾुखु पहुचे थो त आउं शख़्सी तरह माफ़ी थो वठां, लेकिन उहो ध्यान में ज़रूरु रखणु घुरिजे त सॼे मुल्क जी दिलि आज़ारीअ जे मुक़ाबले में कंहिं फ़र्द वाहिद जो ॾुखु या ॾोरापो का बि हक़ीक़त, हैसियत या अहमियत नथो रखे। मुंहिंजे पेश नज़र मुल्क ऐं मुल्क जा माण्हू ऐं उन्हनि जो ॾुखु सुख रहियो आहे। को तबिको या को फ़र्द जेकॾहिं क़ौमी ज़रर जो सबबु पिए रहियो आहे त उन ते चशम पोशी करणु मूं क़ौमी जुर्म सम्झियो आहे। इहो ज़हन में रखणु घुरिजे त हिन किताब में मुआशरे जी पूरी तारीख़ या उन जे सभिनी पहलुअनि खे बहस हेठि आंदो न वियो आहे। सरसरी तरह जेकी ज़हन में आयो, जेका ॻाल्हि दिलि ते तरी आई, तंहिंखे कलम में बर्दाश्त लिखियो वियो आहे। उन करे पढ़ंदड़नि खे शायदि कनि जाइनि ते तशनगी महसूसु थिए। मैदान वसी आहे, ख़ुदा घुरियो त केतिरा दिलि वारा ऐं अहले नज़र अहिड़ा अॻिते ईंदा जेके उन्हनि कोताहियुनि जी तकमील करे जस खटंदा। ॿियनि इल्मी मसइलनि जी वज़ाहत करणु हिते ज़रूरी थो सम्झां। किताब में सिफ़े 315 ते हुसैन फ़कीर देदड़ शहर आशोब ॾिनो वियो आहे, जेको 1923 ईस्वीअ में मुंहिंजे कननि पियो। हुसैन फ़कीर देदड़ जो मीरनि जो कारदार हो। संदसि वफ़ात 70 वरियनि जी ॼमार में 1873 ईस्वी 1290 हिजरीअ में ज़ाहिर आहे त हुसैन फ़कीर उहो शहर आशोब अंग्रेज़नि जे अचण वक़्तु चयो, जंहिंजो इशारो हुन हाकिम सख़्त फ़रंगी आया जे ज़रिए ॾिनो आहे। शहर आशोब मशहूरु ऐं ज़ुबान ज़द आम त अॻु ई हूंदो। पहिरीं महाभारी लड़ाईअ बाद जेको बहरान हिंदुस्तान अंदरि पैदा थियो, हुकूमत पीरनि, सैयदनि, आफ़ीसरनि ऐं वॾेरनि जे ज़रिए अमन सभाऊं ठाहे क़ौमी जागरता खे ख़तमु करणु घुरियो। उन वक़्तु हीउ शहर आशोब हिकु दफ़ो वरी गुस्से जे इज़हार तौरु सिंध अंदरि 1923 ईस्वीअ खां अॻु मशहूरु थियो ऐं 1923 ईस्वीअ धारे मुंहिंजे कनि पियो। सिफ़े 249 ते कुदसीअ जी फ़ारसी नात ॾिनी वई आहे, जेका कुदसी मशहदीअ जी न आहे। उन जो मुसनिफ़ बकौल आरिफ़ बकाई साहिबु मजमुअल फ़ज़ला साल 993 हिजरी में फ़ौत थियो, जॾहिं त कुदसी मशहदी 1056 हिजरीअ में वफ़ात कई। हीअ किताब तक़रीबन 18 साल पियो रहियो। उन जे इंतज़ार में तां रहियल ख़ाल भरिया, लेकिन उन जी फ़िलहाल उमेद न ॾिसी मुंहिंजे दोस्त मोहम्मद इब्राहिम जोए ऐं ग़ुलाम रब्बानी छपाईअ लाइ ज़ोर भरियो। बल्कि मोहम्मद इब्राहिम जोए त पछाड़ीअ ताईं हिकु हिकु अखर नज़र मां कढियो, किताब जो नालो बि पाण रखियाईं, प्रूफ ॾिठाई, संवारण ऐं सींगारण जो सॼो भार बि पाण खयईं। जेकॾहिं भाउ मोहम्मद इब्राहिम हिमत न करे हा त किताब मरण बाद मुंहिंजे असासे मां निकिरे हा ऐं मोए जे माल वांगुरु हिन जो बि उहो ई हशर थिए हा जेको हज़ारनि मुसवदनि जो थींदो आहे। हुसैन राशिदी साहिब जो शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मुसवदे खे साफ़ कयो, अल्फ़ खां ये ताईं सलीक़े सां तरतीब ॾिनी। घुरिबो हो त बाब ठाहिजनि हा, हर बाब ते उनवान क़ाइमु कजे हा ऐं केतिरियुनि तस्वीरुनि जी बि ज़रूरत हुई, लेकिन उहे कोताहियूं पूरियूं करे कोन सघियुसि। फ़हिरिस्त अलबत अहिड़ीअ रीति ठाही वई आहे जेका उनवाननि सां गॾु हिकु नमूने इंडेक्स जो कमु बि ॾेई वेंदी। प्रेस जे लाइक़ु मैनेजर मियां अल्लाह बचाए यूसुफ ज़ई साहिब जो बेहदि थोराइतो आहियां, जंहिं शख़्सी दिलचस्पी वठी हीअ किताब छपियो ऐं हर शइ ते पूरो ध्यानु ॾिनो। उन जी हद ताईं ध्यानु ऐं तवजो ॾिनो जो सम्झां थो शायदि ई हिन पंहिंजे अयामकारीअ में कंहिं ॿिए किताब लाइ एॾी जाखोड़ कई हुजे।
खुदा पाक सभिनी मददगारनि ऐं दोस्तनि खे ख़ुशि रखे। सिंधी अदबी बोर्ड पंहिंजी मनसबी फ़र्ज़ु पूरो कयो आहे, जंहिं पिणु जसु लहिणो। हीअ किताबु 18 वरिया अॻु लिखियो हुयमि, जॾहिं अञा वारनि में अछा कोन पिया हुआ। अॼु 7-8 वरियनि में पेर आहे। उमिरि जे अयामकारीअ जो सिज लड़ी चुको आहे। नाज़िक ऐं ख़तरनाक दौर टुपी ख़ुदा जे फज़ल सां पार पियो आहियां। हयाती जा बाक़ी ॾींहं बि पंहिंजे परवरदिगार में उमेद अथमि त इज़त ऐं बिना कंहिंजे मोहताजीअ जे गुज़ारे वेंदुसि इंशाअल्लाह। यारब दरे ख़ल्क़े तकिया गाहम न कई, यारब दरे ख़ल्क़े तकिया गाहम न कुनी, मोहताज गदा वो पादशाहम न कुनी, मुवी सहम सफ़ेद कर दी बकरम, बा मुवी सफ़ेद रोसियाहम न कुनी। हसामुद्दीन राशिदी 6 सेप्टेम्बर 1977 ईस्वी, 60 अलहमरा सोसाइटी कराची 0816।